गवर्नमेंट वटि जेको रेट आहे ॿार जे हिसाब सां डॉलर जे हिसाब सां जेको रेट आहे उन जे हिसाब सां असीं साड़ी अॼु 3100 रुपया ख़रीदारी असीं कयूं। छाकाणि त पहिरियां साड़ी असां 4500 4600 4700 मार्केट हुई। उन टाइम चांवर जो रेट हो 160 रुपया किलो 158 रुपया किलो। हाणे डॉलर जे हिसाब सां रजिस्ट्रेशन जे हिसाब सां चांवरनि जो रेट असांखे हींअर मिले पियो 122-123 रुपया पर केजी। माना ईअं ई पाण अंदाज़ो लॻायूं त 35 रुपया 38 रुपया पर किलो चांवर रेट घटियो आहे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त साड़ी उन जे हिसाब सां चवण जो मक़सदु इहो जेको राइस जी मार्केट लोकल मार्केट पंहिंजो सॼो डिपेंड कंदी एक्सपोर्ट ते ऐं उते ई चांवरनि जे रेट सां ई साड़ियुनि जो रेट निकिरंदो आहे। बाक़ी रही ॻाल्हि कटौती जी, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। अगरि जंहिंमें माल में आलान न आहे नमी न आहे असीं पाण चवंदे आला माल अचनि ई न, बग़ैर नमी वारा अचनि त अंडर 20% हुजे माल त को का आलान जी कट वग़ैरह न आहिनि। पहिरीं चांवर 160 रुपया किलो हो, अॼु उहे असां कराची वारा एक्सपोर्टर 120 रुपया उते असीं उन्हनि खे पहुच पिया ॾियूं। उन 120 रुपये में उते पहुच था ॾियूं। उते एॾियूं नाइजाइज़ियूं आहिनि। असांजो चांवर असीं हिते ज़मींदारनि खां 18 खां 22 ताईं DC साहिब जो फ़ैसिलो थियल आहे, उस ताईं कटौती वठूं पिया। 18 खां 20 ताईं माल लायूं पिया, उन में का बि कटौती न आहे। ही हिकिड़ो इंटरनेशनल ट्रेड आहे। इंटरनेशनल मार्केट सां ही कारोबार मुंसलिक आहे, ठीकु है न। अप डाउन हिन कारोबार में थींदा आहिनि, ठीकु है न। पहिरियों रीज़न हिन जो इहो त इंडिया में बारिशूं घणियूं पयूं हुयूं, उन चांवरनि ते बैन आयो त इंटरनेशनल मार्केट शूटअप वरितो, थोरो मथे चढ़ी वई जल्दी। इंडिया जो जेकी सॼी दुनिया में चांवर जेके वञनि था उन में 41% इंडिया जो शेयर आहे। माना 41% फसल इंडिया जो थो 86 अचे, जेको पाण उन में हिसेदार आहियूं 8% जा। इंडिया उन फसल खे बैन आयो हुओ, उन जे करे मार्केट शूटअप थी वई, पाकिस्तानी चांवरनि जी डिमांड थी वई। ऐं ॿियनि जेके कंट्रियूं वियतनाम थाईलैंड उनजा फसल मार्च में लहंदा आहिनि, पाण टे फसल अक्टूबर नवंबर में पाण टे अराइवल थी हलियूं पे 32 33 34 35 सब हलियूं पे। हाँ कराची चांवर थी हाणे हींअर 120 118 खां 120 रुपया सारियूं उन हिसाब सां अची परचेज कंदासीं। मार्केट इंटरनेशनल किरी वई आहे, कराची में किरी वई आहे, उन हिसाब सां असीं पंहिंजो धंधो कंदासीं। हींअर 3000 वठूं पिया सारियूं, अञा वधीक अला ॼाणे वधीक इहे ख़बर बि पुछो। मुंहिंजो सवाल आहे त हींअर जेको रेट हले पियो साड़ियुनि जो, इन बाबति तव्हां छा मुतमिन आहियो? ऐं जो कटौती जेकी थिए पई 40 किलो ते, ऐं उन में तव्हांजो छा चवणु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही हिकिड़ी हथ ठोकी सेठियुनि जी जेका पंहिंजे मां मीटिंगूं करे जेका DC मीटिंग घुराई हुई, उहा अॼु ॾींहं ताईं उहा मीटिंग छाजे लाइ छो कैंसिल कई वई ज़मींदारनि जी, उहा असां DC साहिब खां सवाल था करियूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा 3600 वारो यूरिया 4400 रुपया 4700 रुपया हिननि विकियो आहे, जॾहिं असांजो मार्केट में फसल लहणु शुरू थियो आहे। उहा 4000 वारो रेट अची 3100 ते अञा बि चवंदा किराइनि था। ऐं बाउस्चर जो ग़लति कटौतियूं करे ग़रीब मिसकिन ऐं ज़मींदारनि जो नाजाइज़ फ़ाइदो पिया वठनि। ऐं असीं गवर्नमेंट खे अपील करियूं था त महिरबानी करे एक्शन खयो वञे, मिलनि ते छापा हणी ऐं ज़मींदारनि सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, आबादकारनि ऐं हारियुनि जो चवणु आहे त कारखानेदार असांखां कटौती कनि था 40 किलो ते 2 किलो खां 4 किलो ताईं, ऐं अघु असांखे बिल्कुलु जेको सो घटि मिले पियो। इहो असां सां सख़्तु बेवाजिबी आहे। कारखानेदारनि जो चवणु आहे त मथे चांवरनि जो अघु किरी पियो आहे। अॻे चांवरनि जो अघु 160 खां 150 रुपया हो, जेको हींअर किरी अची 120 22 ते बीठो आहे। इन करे साड़ियुनि जो अघु घटिजी वियो आहे। जीअं ई साड़ियुनि जो मथे चांवरनि जो अघु वधंदो त साड़ियुनि जो अघु बि वधी वेंदो। अशरफ मेमन, इबरत TV न्यूज़, बदीन।